घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी मोलण अॼु कहिड़ी ख़ुशी में मिठाई वठी आयो आहे बा? मुंहिंजो रिश्तो थियो आहे मुंहिंजी संगत सां। पोइ त बा तमामु वॾी ख़ुशी जी ख़बर आहे। इहो ॿुधाए त कॾहिं थो मोड़ ॿधी ऐं कॾहिं तो घोड़े ते चढ़ी? अॼुकल्ह घोड़ा त आहिनि ई कोन। इन्हीअ जो मक़सदु इहो मुक़ाबिलो चोट जो आहे या मल ॾिसण वटो आहे। मल त चोट जी आहे, पर मूंखे ख़ौफ़ आहे कादन खपणे पुनल खां पहिरियों असांखे न बदिराए। इहा कहिड़ी तो ॻाल्हि करे सेठ, असां कहिड़ो कादन जो ॾोह कयो आहे? कादन कंदो ईअं आहे, मालिक छुटा उत ते ॿियनि ग़रीबनि खे बदिराईंदो आहे। चवंदा न आहिनि त विढ़नि सान ऐं पटिजनि बूढ़ा, हिते बि इहो ई कमु थो हले। न न 50,000 जे लाइ असां पंहिंजूं नौकरियूं दाव ते कोन लॻाईंदासीं बाबा। पोइ भला तव्हांखे घणा घुर्जनि? बाबा घटि में घटि हिकु जे हिसे में 50,000 त अचनि न। यार इहे तमामु घणा ॾुकड़ आहिनि, कमु मामूली आहे। पोइ भला लख ॾेई सघी थो? हा, इन्हीअ लख जो बंदोबस्तु थी वेंदो। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। मासात ये रिश्ते छा ते डुल सुजाई वेठी आहे? सदाई भोले वांगुरु मुंहुं सुजाई वेठो हूंदो आहे। न अम्मा न, अदा तो बूथी एलो आहे। चुप त करे बाबा, छा सलाह सोची अथई? अब कहिड़ी सलाह? इहो ई त जे कादन अचे शादीअ में किनु कयो त पोइ कीअं मुंहुं ॾींदासीं? सॼो ॻोठ असां सां गॾु हूंदो, पोइ पुलिस ज़बरदस्ती त नथी करे सघे न। पुलिस जो को बि एतबार नाहे। मासात पुलिस सां मुंहुं ॾेई वेंदासीं। तूं इहो ॿुधाए त शादीअ जी तारीख़ कहिड़ी रखूं? अदा अदिलात तवाल ते वनवा में वियाले था अथऊं, 3 ॾींहंनि खां पोइ तादी। घणी गेल न कयो, अॼु राति कुंवार खे वनवाह में विहारे अचो, सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं शादी करे छॾियऊं। जेसि ताईं हिन सिकी लदे जी शादी नथी थिए न, तेसि ताईं मूंखां इहो टेंशन न लहंदो। तंहिंजे करे जल्द खां जल्द सिकी लदे जी शादी थिए त मुंहिंजो टेंशन रहे। तमामु भलो सोचियो थी बाबा साईं। पोइ तूं वञी ख़बर सां मिली उनखे ॿुधाए त अॼु शाम वनवाह थींदो। मासात मां हींअर ई वञी ख़बर ऐं वसाईअ सां मिली थो अचां। तव्हां पंहिंजी तयारी मुकमिल करे छॾियो। मां त हर वक़्तु तयारु आहियां बाबा साईं। मां त चवां थो त राति ई वञी निकाह करे कुंवार खे वठी अचां। जेकॾहिं कुझु थियो न त सभई ईअं ई चवंदई त इहो अथई सिकी लदे जो निभाग। अदा तो बि त अञा ताईं थुली नाहे न बुलाई न, तुद बि थी थदई तो। ओया टिप्पणी ओया तपाए रखजाए, जे कुझु थियो त खुड़ी ॾंबे छॾिजाए। अदा ख़ुदा ख़ैर कंदो, तुंहिंजो कमु थी वेंदो। जेकॾहिं इहो कादन न मुड़ियो न त सॼे ॻोठ खां ॾाढो न आहे। हा भले तव्हां नती अदा बाबो वेठो आहे। अब आहे 5000 अथई, बाज़ार में को सुठो लेडीज़ वॻो ॾिसी वठी अचिजांइ, शादीअ में कमु ईंदो। हले मां हले, असां वटि 1000 वारो वॻो न आहे, तूं 5000 वारो वॻो पाईंदीअ। मां पंहिंजे लाइ कान पई वठां, तुंहिंजी कुंवार लाइ पई घुरायां। वठी अच जल्दी त उन्हनि खे ॾेई अचां वञी उते। अञा न पोती पई न नाले थी, अॻु में ई कपिड़ा थी मोकिली। एतिरो जल्दी हवाई फायर न कर मां, नाले त थियण ॾे न। कुझु अकुल खां कमु वठि पुट, उनल ॻाल्हि करे वियो आहे। जेकॾहिं वॻो खणी वियासीं न सम्झ पोती पइजी वई, पोइ मां हुननि खे फिरणु कोन ॾींदसि। जेकॾहिं सिकी लधे शादीअ खां पोइ फिरी विया त पोइ मां छा करे सघंदसि? इन करे वॻो ॾेई कमु पको करण थी चाहियां। अदीवा जो तो अकुल वारी ॻाल्हि कई आहे। मामा ईअं अम्मा वॾी दाना अथई, बसि थोरो पढ़ियल घटि आहे। जेकॾहिं 2-3 दर्जा वधीक मां पढ़ियल हुजई हा न त हुकूमत ज़ोरी वञी अम्मा खे कोर्ट में विहारई हा। सच में मामा अधी सफ़ा जज लॻी पई आहे। अम्मा वटि वकीलनि वारा वॾा वर वकड़ अथई, वॾा। हाणे मूंखे वणायो न, जल्दी वञो वॻो वठी अचो त शाम मां कुंवार खे ॾेई अचां। हू शादीअ ते पाए त पक थी वञे त हू तुंहिंजे नाले थी वई। हाज़ुर मां इजो वियासीं, मकान तां प्यालड़ो करे शहर मां वॻो वठी मोटी था अचूं। वो मासात असां जेतिरी ढर कंदासीं न
कादन खे ओतिरो सोचण जो मौक़ो मिलंदो वो ॿुधो कोन अथई त चट मंगणी पट विहां कयूं। बाबा असां इजाज़त ॾेई छॾी आहे, छोकिरी तव्हांजी अमानत आहे, जंहिं महिल दिलि करे अचो निकाह करे हलिया वञो। अब हाणे असां सोचियो आहे त अॼु शाम अचे छोकिरीअ खे वनवाह में विहारे था वञूं, हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं ते शादी कयूं। एतिरो जल्दी था? छा कयूं भाॼाई, इन कादन जे ॾचनि खां बि त बचणो आहे न। छा ॼणणो आहे तोखे? पुटीअ थी के फरमाइश कई थी ॼणण जी? अरे ॼणणो न, बचणो बचणो आहे बचणो। हा इहो सम्झी वियुसि। शुकुर थियो जो तूं सम्झी वएं। पहिरियां मां हिन खां पुछा त करे त सम्झो छा आहे। ओ मासा त हिन तोरे फर जो रुगो वात बंदि रहे, पोइ जेको वणेसि सम्झे। इहे जेका भॼ भॼ आहे इन मां मूंखे लॻे थो बाबे ऐं कादन खे वरी मल विढ़ाइण जो शौक़ु थियो अथव। पर बाबा ख़्यालु कजांइ पंहिंजो, हे सभु तोखे मराइण जे चकर में अथई। जे कादन तोखे मल मारियो न असांजी गिला थी पवंदी। तुंहिंजी दुआ खपे पुट, हिन भेरे कादन खे अहिड़ी फेराए फेराए मल हणंदुसि जो सॼी ज़िंदगी इन कादन जा पेर ज़मीन ते कोन खुपंदा। ओ मासा त मां बि त इहो ई थो चाहियां त कादन खां हीअ मल खटणी खटणी आहे। चटणी आहे, रुगो चटणी वठी आ, समोसा कोन न बाबा। अरे वो बोरा मां खॾ न चई, मां सॾु चयो, बिरादरी जो सॾु। लॾ काठियुनि जी करणी आहे बाबा, उठ वारी हुजे या गॾ वारी लॾ हुजे? हाणे तोखे कयां त मां काॾे कयां, या मां पाण खे बंदूक हणां या तोखे बंदूक हणां। कुर्बान वञाए, ही रिस्क जो कमु आहे। चवंदा न आहिनि त या हटड़ी मां हट या हटी चट। अरे जेकॾहिं उहा हटड़ी चट थी न त पोइ न हटड़ीअ में तव्हां ॿई ॼणा दफ़न थी वेंदव, दफ़न। जी इन्हनि धमकियुनि जे करे त असां इन जानूअ जो सही इलाज नथा करे सघूं। कुलू वशरबू, तव्हां जानूअ जो दिलि खोले इलाज कयो ऐं मां दिलि खोले तव्हांखे इनाम ॾींदुसि, पर इन शर्त ते त जानूअ खे कुझु बि न थिए। ईअं न थिए जो तव्हां पैसनि जी लालच में अची इन जानूअ खे उबता सुबता कुझु था खारायो। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। पुट सुभाणे न ॿिए ॾींहुं तुंहिंजी भेण जी शादी आहे। सुभाणे कंहिंसां तादी आहे बाबा? तादी त पुट सकील ते सां थींदी, पर असांखे बि त कुंवारे तूं सॾु ॾियणो आहे न। पुट पाड़े वारनि खे सॾु ॾियणो आहे, इहो तुंहिंजो कमु आहे। वञो ॾेई आहे पाड़े वारनि खे सॾु। बाबा सम्झी वियुसि। मालिक जा करम आहे, अॼु एतिरो जल्दी सम्झी वियो। बाबा हाणे ॿुधा किथे खॾ कढणी आहे? अरे निभागा मां अञा मोह कोन हा जो खॾ खोटे मूं खे हिते दफ़न कंदे तूं। बाबा तो त चयो न सवे त खॾ खोटणी आहे। अरे वो बोरा मां खॾ न चई, मां सॾु चयो, बिरादरी जो सॾु। लॾ काठियुनि जी करणी आहे बाबा, उठ वारी हुजे या गॾ वारी लॾ हुजे? हाणे तोखे कयां त मां काॾे कयां, या मां पाण खे बंदूक हणां या तोखे बंदूक हणां। संदूक बाबा, संदूक छा कंदे? अॼुकल्ह संदूक ॾाज में कोन था ॾियनि, वॾा वॾा बैग था ॾियनि बाबा। हा पुट तूं सही आहे, चरियो त मां हा जो तोसां हिते बि ॼाड़ी थो हणां। छा खणा बाबा? मूंखे खणो, खणी हली मूंखे घर छॾ। शहर छो वेंदे बाबा? हा जे अदी जो ॾाज वठण वञी न, मुंहिंजे लाइ हिकिड़ो जोड़ो वठियो जाए, शादी में मां बि नओं जोड़ो पाया। ॻाल्हि मार पुट ने भागा, तूं त हणी असांजे दिमाग़ जा दाणा ई कढी छॾिया। हा सियाणा थी, अॻे में माण्हू सियाणा हूंदा आई, सम्झी वेंदा। कादर जेकॾहिं असां सच में जानूअ खे सियाणो कयोसीं त पोइ असांजे मथां केतिरी नवाज़िश थींदी। त पोइ तव्हांजे मथां पैसनि जो मींहुं वसाए छॾींदुसि, मींहुं। पर इहो कमु सिकी लधे जे शादीअ खां पहिरियां ई थी वञे हा त। कुर्बान वञाए, तव्हां त शादी खे पोइ ते हटाए वेंदो, इनमें को बि शक न आहे। भला तव्हां जानूअ खे सियाणो करे वेंदव न, इहा त पक्का न। किथे ईअं न थिए त जानूअ खे सही करण जे चकर में जानूअ जो अॻियूं नूर बि चट थी वञेसि। कुर्बान वञाए, ही रिस्क जो कमु आहे। चवंदा न आहिनि त या हटड़ी मां हट या हटी चट। अरे जेकॾहिं उहा हटड़ी चट थी न त पोइ न हटड़ीअ में तव्हां ॿई ॼणा दफ़न थी वेंदव, दफ़न। जी इन्हनि धमकियुनि जे करे त असां इन जानूअ जो सही इलाज नथा करे सघूं। कुलू वशरबू, तव्हां जानूअ जो दिलि खोले इलाज कयो ऐं मां दिलि खोले तव्हांखे इनाम ॾींदुसि, पर इन शर्त ते त जानूअ खे कुझु बि न थिए।
ये न थे जो तव्हां पैसनि जी लालच में अची इन जानूअ खे उबता सुबता कुझु था खारायो ऐं थी वञे गिद्दूअ जे हवाले। ऐं जेकॾहिं गिद्दूअ जे हवाले थियो न इहो जानू त पोइ तव्हां ॿई ॼणा बि गिद्दूअ में दाख़िल थींदव। इहो सोचे वठो, पोइ तव्हांखे माफ़ी कान मिलंदव। हिन सां त अजाई ॻाल्हि कईसीं कुर्बान वञाए। कादन सां इन करे ॻाल्हि कयमि जे सुभाणे जानू सही थी वञे हा त इहो निभागो कोन मञी हा, पर हाणे असांखे कसम खणणु सवलो आहे त इहो कारनामो असांजो आहे। कुल्लू वशरबू। इहो जानू तूं भला घोट कॾहिं थो थी? मामा चयो आहे त मां तोखे जल्दी घोट बणाईंदुसि। जेके राति ॻोठ में सेरा आहे न, इहे मुंहिंजी शादी आहे सेरा। पर तुंहिंजे हथनि ते त मेहंदी लॻल ई कान्हे। कालू, मुंहिंजे हथनि ते मेहंदी छो न आहे लॻल? मेहंदी त के राति लाईंदा त जानू राति। हा हा, राति मेहंदी लाईंदासीं, पोइ मां पक्को घोट आहे। अधी दयाणी कुंवार थींदी, पोइ जानू घोट थींदो। हे मज़ो, शादी जो मज़ो। पर दयाणीअ जी शादी त सिक्की लदे सां पई थिए। न न, सिक्की लदे खे मां मारींदुसि। जेको न दयाणी सां शादी कंदो, जानू हुन सां जहिड़ो कंदो। हा तूं वञी मोनू पंहिंजो कमु कर, हिन चुंगू न ॾे। चिंगू कोन थो ॾियांसि, ईअं ई ॻाल्हि थो कयांसि। सवाब जो कमु आहे, कंहिंजी दिलि ख़ुशि करण जा। अदा मोलू, भला इहो सवाबु कीअं थींदो आहे? सुठा कम करण सां सवाबु थींदो आहे। पोइ कंहिंखे सवाबु थींदो आहे? जेको सुठा कम कंदो आहे। सभु चवंदा आहिनि त मामा किना कम कंदो आहे, उनखे सवाबु कोन थींदो। उहा त वरी अलाह खे ख़बर आहे। पोइ तूं छो थो चई त सवाबु थींदो आहे? जॾहिं अलाह खे ख़बर आहे सवाबु थींदो आहे त तूं कूड़ो छो थो हणी? तूं कूड़ो ई मोलू। हा सच में जानू तूं सही थो चई। असां कूड़ा आहियूं, कूड़ा। मालिक ॼाणे, मालिक जो राज़ ॼाणे। असां केरु थींदा आहियूं कंहिंखे कूड़ो ऐं सचो चवण वारा। कावड़ न कर बाबा, मूंखे कुर्ब सां सम्झा। हरू भरू कावड़ करे पाण बि परेशान थो थी, मूंखे बि परेशान थो करी। निभागा सुबुह खां वठी सम्झायां थो, तुंहिंजी साॻी रिट सम्झे कोन थो, छुतो न थियो छा कयां? मासात चाते छह छिजी विया अथई। अरे यार चङो जो अची वई, तूं त हिकिड़ी त मुंहिंजे मथां भलाई कर यार। हुकुम कर, छा करिणो आहे? तूं घोटे तो सॾु त हलाईंदे न, त उन सां गॾु कुआरे तो सॾु बि ॾेई छॾे। यार मूंखे मुनासिब कोन थो लॻे, इहो सॾु तूं पाण हलाए। अदा मां अछी ॾाढी त दर दर ते वञी सॾु कोन ॾींदुसि। लीमो घर आहे कोन, हे मिर्चू निभागो न सम्झे थो न सुणे थो। एतवारो मिर्चू छा थो चए? पुछीसि त मूं हुनखे कमु कहिड़ो चयो आहे। मां त वञा थो, पर बाबो हरू भरू छितो लॻो पियो आहे न। बाबा तूं ॻोठ वारनि ॾे वञ, उनखे वञी सॾु ॾेई आहे शादी जो। उन्हनि खे चओ त ॿिए ॾींहुं सिकी लते जी शादी आहे, शाम जो 7 बजे ओ ताक़त अची वञिजो। हा सम्झीसि। ॿुधाए छा चवंदे न? सिकी लदे सां तादी करणी आहे, कोडरू खणी जो खॾु खोटणी आहे। हाणे ॿुधाए त हिन जो मां छा कयां? तॾहिं त चवां थो पुनल तूं भलाई करंदा। पोइ मासात मां तोसां भलाई कयां थो, तुंहिंजो कुआरे तो सॾु मां हलायां थो पियो, पर हिकिड़ो कमु तूं बि कर, हिन खातन सां मुंहुं ॾियण जी तयारी कर। कंहिंखे मुंहुं ॾियण जी तयारी था कनि? अञा पहुती पई ई नाहे। अॻ में कपिड़नि जो जोड़ो खणी अची पहुती आई। जॾहिं तव्हां ज़बान बि ॾिनी आहे, वाइदो बि कयो आहे, पोइ त छोकिरी मुलणे नाले थी वई न। पोती पवण या न पवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? थती माती थोला अना थती आई। तूं माठ करे वे छोरी, जॾहिं मां ॻाल्हायां थी त तूं विच में टपा न ॾे। मारी जो सेरा थी चवे, मां ये रोने थो वञां। अड़े न पुट, या तुंहिंजी ॼञ न आहे। न मुंहिंजी ॼञ आहे। ओ ॾिस, अधी दयाणीअ घर सेरा था चवनि त मुंहिंजी कुंवार थी न। बाबा असीं पोइ हलंदासीं, चयोमांइ न हींअर था हलूं, उते हली मूंखे मेहंदी हण तूं। उहा बा घर सां आहे, ॿ विखूं खणंदे त कुआरे ते दर हली पहुचंदे। अदा तूं धोले ते न तली थदंदे। पर वाजन वारे खे चई छॾजांइ बाबा, हीअं मां घर खां पेर ॿाहिरि न कढंदोमांइ। बा बैंड बाजा पया वॼंदा, रुगो दुआ कर त खेरनि जो निकाह थी वञे। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी।
अदी हे मोलण पंहिंजी कुंवार जे लाइ वॻो वठी आयो आहे। अञा पहुती पई ई नाहे, अॻ में कपिड़नि जो जोड़ो खणी अची पहुती आई। जॾहिं तव्हां ज़बान बि ॾिनी आहे, वाइदो बि कयो आहे, पोइ त छोकिरी मोलण जे नाले थी वई न। पोती पवण या न पवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? थती माती थोला अना थती आई। तूं माठ करे वे छोरी, जॾहिं मां ॻाल्हायां थी त तूं विच में टपा न ॾे। इन जो मतिलबु त तव्हांजी नियत में खलल आहे। सिकील जी शादीअ खां पोइ तव्हां फिरी वेंदव। इहा ॻाल्हि नाहे, तूं अजायो शक पई करी। शक त थींदो न, तव्हां रिश्तो बि कयो आहे, वरी कपिड़ा वठण खां इनकार बि थी करे। माई पहिरियां पोती पइजी वञे, पोइ तूं हिक खां 10 जोड़ा खणी अचांइ। असांखे वठण में को एतिराज़ कोन्हे। नाले त थी वई न, पोइ असां पोती विझूं न विझूं, लागी तो शादी कयूं। जेकॾहिं तव्हां रिश्तो ॾियणु नथा चाहियो त पोइ उहा ॻाल्हि कयो। भला असां इनकार त नथा कयूं न। पोइ मुंहिंजी दिलि जी तसलीअ लाइ वॻो छो नथी वठे? हेॾे कर माई, तूं उहे इज़त खां मुड़ंदीअ कोन। छोकिरी हे शादीअ वारे ॾींहुं वॻो पाइजांइ, पोइ असांखे पक थींदी। मामा मोरी जो सेरा थी चवे, मां हींअर ओॾे थो वञां। हा अड़े न पुट, या तुंहिंजी ॼञ न आहे। न न मुंहिंजी ॼञा। ओ ॾिस, अदी दयाणीअ घर सेरा था चवनि त मुंहिंजी कुंवार थी न। बाबा बाबा असीं पोइ हलंदासीं, चयोमांइ न। न न हींअर था हलूं, उते हली मूंखे मेहंदी हण तूं। सभु चवंदा त घोट जे हथ में मेहंदी केरु हणंदो? तूं हण दे तूं। यार न चिरे खेला ते चूं कॾे छॾी। मोलू मवाली बाबा, मोलू मवाली। मार पहिने मोलू मवालीअ खे ॾचो करे छॾी। न न तूं हल, जन जे अॻियां सेरा बेरा चऊं, मूंखे हली मेहंदी हण। हल अॻियां थी हल। तूं वञ वञी मेहंदी हण, मां अचां। हा हा मामा, मां वञा थो, तूं ज़रूरु अचिजा। हा बाबा तूं हिन जे पोयां वञ, दर ताणी मोटाए अचीस। हिन अंदरि वियो, पोइ साईं वॾो किनो कंदो। मां त वञा त पर मुंहिंजी किथे मञींदा बाबा? अरे वरी बि कोशिश कर, मन न मुड़े। अरे जे न मुड़ियो न, वॾो किनो कंदो किनो। कुर्बान कुझु बि थी पवे, सुभाणे हर हाल में जानूअ खे आख़िरी वज़न पीआरणो आहे। ऐं जे इहो न पीआरे सघियासीं त अॻियो सारो असरु ख़तमु थी वेंदो ऐं असांजी महिनत चट थी वेंदी। कुलू वशरबू। कुर्बान वञाए, मां त कोशिशि करे जानू खे हिते वठी ईंदुसि, पर मूंखे ख़बर आहे त किथे नुस्ख़ो उबतो न असरु करे। सदाई उबतियूं सुबतियूं वायूं न कढंदो कर, कॾहिं सवलो बि सोचींदो कर। जेकॾहिं असां कामयाबु वियासीं न, थोरो सोच त असां वटि चरनि खे सियाणे करण जो फार्मूलो हूंदो। पोइ थोरो सोच कुर्बान, सोच त असां कख मां लखपति बणिजी वेंदासीं। कुलू वशरबू। ख़्वाब त वॾा पियो ॾेखारी, पर पोइ ईअं न थिए जो फार्मूलो कामयाबु थी वञे तूं मूंखे विसारे छॾी। न कुर्बान, मां को नमक हराम छा तोखे कोन छॾींदुसि। पोइ भली रेल ते हलूं या जेल में हुजूं। जेल जी ॻाल्हि न कर हकीम साहब, अॻु में बि जेल जा सूर विसरिया न आहिनि। जेकॾहिं ॿीहर जेल हलियासीं न त पोइ उतां असांजा लाश ईंदा। कुलू वशरबू। मौत त बरहक़ आहे कुर्बान, पोइ मौत खां छो डिॼो? कुर्बान वञाए, मरणो त आहे, पोइ छा लाश बि रुली वञनि ऐं कंहिंखे इहा बि ख़बर न पए त असां दफ़न किथे आहियूं? ईअं कोन थींदो कुर्बान। छॾी न मौत जूं ॻाल्हियूं, दिलि में चङाई सोच त मालिक साईं बि को सणाई करे। हूअं बि असां इहो कमु नेकी जे इरादे सां कयूं था। कुलू वशरबू, कुलू वशरबू। हा साईं,
दिल त लालच सां भरियल आहे, पोइ इहा नेकी कीअं थी? जे चरन जो भलो थी पवे त पोइ इहा नेकी न थींदी। मालिक भलाई कंदो, कुर्बान वञाए। तूं दवा जो आख़िरी वज़न ठाहे रख, सुभाणे सिज उभरण सां जानू हिते हूंदो, पोइ खट खटाए छा। बाबा इहो सुभाणे मुंहिंजी सरगिस जेका आहे उहा कार ते निकिरंदी या घोड़े ते? उहा बा घर सां आहे, ॿ विखूं खणंदे त कुआरे ते दर हली पहुचंदे। अदा तूं धोले ते न तली थदंदे। पर वाजन वारे खे चई छॾिजांइ बाबा, हीअं मां घर खां पेर ॿाहिरि न कढंदोमांइ। बा बैंड बाजा पया वॼंदा, रुगो दुआ कर त खेरन जो निकाह थी वञे, ईअं न त कादन अची किन करे। इहो बेज़मीरो किन ज़रूर कंदो मासात, कादन मुड़ी वञे इहो थी नथो सघे। मां पुलिस खे चवंदुसि त निकाह थी वञे, लाऊं लही कुआर खे घर छॾे अचां, पोइ भले वठी हलो। हा साईं, पुलिस वारा असांजा अबे जा पुट आहिनि जेके असांजूं फरमाइशूं पूरियूं कंदा। कादन खे मुंहुं ॾियण लाइ छा सोचियो अथव? हींअर वञी कपड़ सां मिलां थो, सलाह थो कयां त पुलिस अचे थो हुनखे कीअं मुंहुं ॾिजे। बाबा बंदोबस्तु पको कजांइ, जेकॾहिं मुंहिंजी शादी रुकिजी वई न त मां बची न सघंदुसि। हींअर ई मुंहिंजी दिलि धक थी करई। अदा दिल त अथां दी बि धद थी तले। कुझु कोन थींदो, जेकॾहिं पुलिस अची वई न त मां पंहिंजो हथु ॾींदुसि, शादीअ खे रुकजण कोन ॾींदुसि। हीअ शादी हर हाल में थींदी मासात, सॼे ॻोठ जे साम्हूं कादन जो अछो मुंहुं करणो आहे। पोइ मां ख़बर थी छा चवंदुसि, हलुड़े पुनल तुंहिंजा नसीब। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अबा शहर वञी घोट जे लाइ 1000 वारो हार ठाराए अचो। अम्मा घोट मथां ते ॾाढो लुटाई पई, असांखे त 1 रुपयो बि नथी ॾी। हिकु त उधारी भाॼी आहे, ॿियो माइट आहियूं, माण्हू त नाहिनि न खिलाइणा। ओ अदी अजायो जी हार ते ख़र्च करे इहो कादन या शादी थियण न ॾींदो। कादन ॼाणे उन जा कम, असांखे सॾु भरणो आहे। जेकॾहिं असां हार न ठारायो ऐं कादन बि कुझु न कयो त पोइ छा चवंदासीं त असां हार बि ठारायूं हा, सॾु बि भरियूं हा, पोइ इहो चऊं हा त असां इन करे कुझु न वरितो त कादन इहो शादी थियण ई न ॾींदो। छा इहा पोइ ॻाल्हि बिरादरीअ में कंदासीं? ठीकु आहे मां, खणी आ पैसा त हार ठहराए था अचूं, पर अॼुकल्ह महांगाई ॾाढी लॻी पई अथई। 1000 जे हार ते मथां 500 था वठनि। पहिरियां त 100 ॾेढ ठाराईंदा हुआसीं। उहो वक़्तु वियो अदी, ही वक़्तु ॿियो आहे। अमा इहा तोखे ख़बर कान्हे छा, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे, तब्दीली आई रे। अछो मुंहुं आहे तब्दीलीअ जो, असां पिनण में अची विया आहियूं ऐं हीअ तब्दीली आहे। हर माण्हूअ सां पिचको आहे, पर मां हिन तब्दीलीअ जेको असां मवालियुनि खे नुक़सान ॾिनो आहे न, उहा असांखे ख़बर आहे। 20 रुपए वारी पुड़ी 100 रुपए में। अछो मुंहुं आहे तुंहिंजो, माण्हू अटे लाइ परेशान ऐं हिनखे भंग जी। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। अबा मुंहिंजी सलाह आहे त निकाह कराए वठूं, ईअं न थिए त कादन अचे किन करे। पोइ तुंहिंजी छा सलाह आहे? साईं मुंहिंजी सलाह पकी आहे, बाक़ाइदा तव्हां 3 शायदि मोकिलियो त वञी कुंवार खे इजाज़त वठी अचनि। हा इन करे चवां थो त ख़ुदा जा बंदा जेके असांखो ग़लतियूं थियूं आहिनि तो ख़ुदा जे वास्ते उहे ग़लतियूं असांखे माफ़ कर। अरे हा बाज़ारी तकरीर पंहिंजो पाण वटि संभाले रखो। साहब ॾिसो छा था हणो न हथ करियूं, ये कानून का ॾाढा छा। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, साईं घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी।